मर्द तोड़े औरतूं पंहिंजो पाण खे पुरकशिश बणाइण जी कोशिश में रुधल रहंदा आहिनि। के वर्ज़िशूं कंदा आहिनि त के वरी मेकअप करे पंहिंजी सूंहं लाइ जतन कंदा आहिनि। पुरकशिश नज़र अचण लाइ मर्द ऐं औरतूं ख़ूबसूरत लिबास ऐं परफ्यूम्स जो इस्तेमाल भी कंदा आहिनि, जॾहिं त मर्दनि ऐं औरतुनि लाइ केतिरनि ई ब्रांड्स जूं अहिड़ियूं शयूं पिणु मार्केट में विकिरो थी रहियूं आहिनि। पर जेकॾहिं असां अव्हांखे ॿुधायूं त रुॻो हिकु नंढड़ो जीत अव्हांखे पुरकशिश बणाए सघे थो, त अव्हांखे इन ॻाल्हि ते यकीन ईंदो? बिल्कुलु मञणु ॾुखियो आहे, पर हिकु तहक़ीक़ में साइंसदाननि हिकु अहिड़ो ई जीत दरियाफ़्त कयो आहे। हिकु नई तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त दुनिया में हिकु अहिड़ो जीवड़ो आहे जेको जेकॾहिं कंहिंखे चके विझे त इहो मुख़ालिफ़ जिन्स लाइ पुरकशिश बणिजी वेंदो आहे। तहक़ीक़ में चयो वियो आहे त टी गोंडी या टॉक्सोप्लाज़्मा गोंडी पंहिंजे मेज़बान इंसान खे मुख़ालिफ़ जिन्स लाइ जिन्सी तौरु वधीक पुरकशिश बणाईंदो आहे, ऐं इहो ई सबबु आहे जो इहो हिकु इंसानी पैरासाइट आहे जेको मेज़बान खां मेज़बान ताईं वधीक पखिड़िजे थो। रिसर्च मूजिबि ही पैरासाइट न रुॻो ॿियनि जानवरनि पर इंसाननि खे बि मुतासिर करे थो ऐं पंहिंजे मेज़बान खे मुख़ालिफ़ जिन्स लाइ वधीक पुरकशिश बणाए थो। माहिरनि इंसाननि ते हिन जीत जे असरनि ते तहक़ीक़ कई, जंहिंमें पतो पियो त ही पैरासाइट इंसाननि ते बि असरअंदाज़ थिए थो ऐं इन खां मुतासिर माण्हुनि में ॿियनि जी भेट में टेस्टीस्ट्रोन जी सतह वधीक हूंदी आहे। ताज़ी तहक़ीक़ में पतो लॻायो वियो आहे त हिन जीत खां मुतासिर मर्दनि जा चेहरा पुरकशिश बणिजी वेंदा आहिनि, जॾहिं त इहो जीत औरतुनि खे लॻे त इन्हनि जो जिस्म पुरकशिश बणिजी वेंदो आहे। हिकु ॿिए मुताले में माण्हुनि खे पुरकशिश माण्हू चूंडण लाइ तस्वीरूं ॾेखारियूं वियूं। माण्हुनि सभ खां वधीक उन्हनि खे ई चूंडियो जेके हिन जीत खां मुतासिर हुआ। इहो अञा ताईं वाज़े न आहे त ही जीवड़ो अहिड़ियूं तब्दीलियूं कहिड़ी तरह सां आणे थो, पर इहो ज़रूरु वाज़े आहे त ही सेल्स में फेरफार करे थो, जंहिंसां माण्हू मुख़ालिफ़ जिन्स लाइ पुरकशिश बणिजी वञे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।